बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मच कचहरी असां हिते ई संगत दोस्तनि सां गॾु चन्ना कोट नौशरो फ़िरोज़ जे घर सां असांजो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे सिंधी ड्रामा, उन सिलसिले में हिते आया आहियूं ऐं हीअ असां वेठा आहियूं ऐं मानी खाई रहिया आहियूं मच कचहरी। असांजा ॿिया दोस्त ही आर्टिस्ट फन तू है यो काठी रे सोर बाबा इनमें मच में सोना चाचा ये चाचा न चले चाचो हूंदी तो जो पीउ माना है चाचो सदको ने बाकी रही जा शादी में क्या न चाचा न जो बाकी जेको भी नहीं सोचो विसरण दुखी आवो उहा सिका हां जी उहा सिका हां जी तू खाना एक गिलास बट बाबा ने तो परे अथई शीशे जो भजी त न पवंदो पक तोते हां मदा अला यदा ये न त वरी पो जेको है वो भजी पे शीशे जो गिलास छाणी। अरे यार तू तो वाह वाह जबरदस्त तो भलो है छाणी यार तू तो समझदार सही ये असा मुख्तलिफ किरदार मिलन था ऐसा था शेयर कयूं था। ॾाढो बेहतरीन दोस्त है बेचारो सादो एॾो सचो है जो मां छा ॿुधायां तव्हांखे ऐं मां हिनखे चयो त मुंहिंजे लाइ दुआ कजांइ ऐं मां अव्हांजे लाइ दुआ घुरायां हिनजे लाइ दुआ घुरायां अव्हांखे दरख़्वास्त मुंहिंजे लाइ दुआ सां थैंक यू वेरी मच ख़ुशि हूंदो। अस्सलाम वालेकुम मोहम्मद अली ईसानी चाचो न हा कचहरियूं कयूं से